नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त इमरान खान अञा ताईं मुंहिंजी हिकु बि चैलेंज के क़बूल न कयो आहे। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी पंहिंजे ट्वीट में चयो त पीटीआई जी नाकामियुनि ते मूं हिकु प्रेस कॉन्फ्रेंस कई जंहिंमें कश्मीर जो मसलो, मैशियत ऐं कोरोना वायरस के हवाले से हुकूमत की नाअहलियत ऐं तहरीक इंसाफ की करप्शन के मामले के उजागर कयो। हिन चयो त इमरान खान पहिरियों चैलेंज इहो कयो हो त क़ौमी असेंबली या टीवी ते मुज़ाहिरो करियो। ॿियो चैलेंज इहो कयो हो त हू NICVD जहिड़ो को बि हिकु अस्पताल पूरे पाकिस्तान में ठाहे ॾेखारे। बिलाल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त मुंहिंजो टियों चैलेंज इहो आहे त मां ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब में फी माण्हू टेस्टिंग जे भेट सिंध सां कराई वञे, पर इमरान खान अञा ताईं मुंहिंजे हिकु बि चैलेंज खे क़बूल न आहे कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।